जी नाज़रीन, ॿ ॾींहं पहिरियां कश्मीर कंदकोट जे कच्चे दुरानी मार वारे इलाइक़े में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी टक्कर सब्ज़ोई ऐं साथियुनि वारे मामले खां पोइ सब्ज़ोई बिरादरी पारां सोशल मीडिया ते वीडियो वायरल कयो वियो आहे। सब्ज़ोई बिरादरी जो छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था हिन वीडियो में। अदा मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे भाउ, मां इहो चवणु चाहियां थो त जीअं त असांजो पहिरियों अॻ में झेड़ो हुयो, उन खां बाद में बाल क़ुरान पाक वठी मेड़ा करे मां हुन सां ख़ैरु कयो। ख़ैर में बेलो तेगाणी, याकूब तेगाणी ऐं पंजण सुंदराणी, मूसो लवलई इहे वेठा। इन में मां ख़ैर में इहे माण्हू वियाए ख़ैरु कयोसीं, क़ुरान पाक रखियासीं। क़ुराननि पाकनि ते ख़ैरु करे एज़ा माखों वठी मूंखे हुन जी दिलि में गदारी मांजी में कुझु ई कोन हो। मां जा चोथों ॾींहुं माण्हू वठी ओताक ते घुराए मूंखे चए त हेॾे अचो, कमु अथव, मासां मिलो ऐं कमु अथव। उते ओताक ते घुराए मुंहिंजा माण्हू मारिया। माण्हू मारे SP खे ॾिना अथसि, अमजद शेख खे डील करे उन सां ॻाल्हाए उन खां पैसा वरिता अथनि। पैसा वठी जीअंत जागीराणी नामिनेट धाड़ेल आहे, सब खे ख़बर आहे, गवर्नमेंट खे ख़बर आहे, आस्तर हर माण्हू खे ख़बर आहे, पर वज़ीर आज़म तो वज़ीर आला तो सब खे ख़बर आहे त ॾोहारी आहे। अॼु इन ॾोहारी जे चवण ते एतिरो कमु इन SP कयो आहे त इहो मुंहिंजे लाइ बिल पास थी आयो आहे, या पूरे अवाम लाइ थी आयो आहे, या पूरे इलाइक़े लाइ थी आयो आहे, या पूरे सिंध लाइ थी आयो आहे। मूंखे चोथों ॾींहुं आहे लाश न मिलिया आहिनि। छंछर जे ॾींहुं सुबुह जो 11 बजे मारिया अथनि। अॼु चोथों ॾियारो अचे थो। लाश पुलिस खई वञे त कहिड़ा माण्हू लाश इहे कारड़ा आहिनि, कारड़ा उनजो पाड़ो आहे ऐं ज़ात उहे चाचड़ आहिनि। इहे कारड़ा चाचड़ उहे लाहे पुलिस को ज़ोर सां गाॾियुनि मां पुलिस खे गारियूं ॾेई मशीना सिधियूं करे पुलिस भॼी वई आहे, लिकी वई आहे अमजद शेख खे। पर पूरी मीडिया इहो वीडियो ॾिसे थी त इहो वीडियो ईअं आहे या न आहे। जे मां ग़लति ॻाल्हायां थो त वीडियो ॾिसो, साबूत आहे वीडियो। उन खे लाहे बस हलनि था, गेलनि था। मुंहिंजा न पुलिस मारिया आहिनि, कारड़ा चाचड़ उन सां गॾु आहिनि मारण में, त उहा ख़बर ख़ुदा खे आहे। बाक़ी पुलिस मुंहिंजा न मारिया आहिनि, उहे उन सां मुलवस आहिनि, पैसा ॾिना अथनि, डील कई अथनि। इहा ॻाल्हि हाणे मां जो इहो वसारनि खे मुतालबा था। अॼु चोथों ॾियारो आहे, मुंहिंजा लाश विञाइनि था, किना करनि था। मुंहिंजो जो जहिड़ो कंहिंसां न हूंदो आहे। मुस्लमान भाइर आहिनि, मुस्लमान आहिनि, इहा ॻाल्हि न आहे त मुस्लमान न आहिनि। उहे बि मुस्लमान आहिनि जेके जीरा आहिनि, त जहिड़ो आहे मुंहिंजनि सां जहिड़ो कांजो ई कोन्हे। मुंहिंजो वस वारनि खे, तव्हां निमाइतनि खे, वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, हर माण्हू खे मुंहिंजी अपील आहे, हर माण्हू खे IG सिंध खे अपील आहे त मूंखे लाशा वापसि करे ॾियो। लाशनि में विञाइण में तव्हांखे कुझु न थींदो। जहिड़ो मुंहिंजनि सां हो, जीरनि था हो, मुंहिंजनि सां न। हिकिड़े धाड़ेल जे चवण ते धाड़ेल इश्तिहारी ॾोहारी आहे, पर पुराणो ॾोहारी आहे।